अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बालिकार आवां सारा सुनो न बुलेटिन में सब खबर एक नजर हेडलाइन ते सिंध जे मुख्तलिफ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात। हैदराबाद में तेज़ वस्कार रोड रस्ता हेठें वारा इलाइक़ा पाणी हेठि बोर जहिड़ी सूरतहाल मीरपुर ख़ासि दरबारगढ़ उमरकोट यामशरी बदीन मटियारी टंडो लियार ऐं ढठे में भी बरसात। उमरकोट टंडो मोहम्मद खान मटियारी तलहार मातली कुनरी पिथोरो चेलार बिटशा हालाउडेरो लाल कोटड़ी डिगड़ी ऐं ॿियनि इलाइक़नि में बवस्कारो। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात मिठी वेझो बाड़ा बरसाती पानी जे खर में बुॾी फौत थी विया। ॻोठ बखो में महताब ऐं शीदो में अॻवाड़ बुॾी विया। अमरीकी सदर ईरान मथा हमलो मुलतवी करण जो ऐलान करे छॾियो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान मथा बदतरीन हमलनि जे लाइ तयार आहे जेके आलमी जंग खां पोइ न ॾिठा विया आहिनि। ईरान ऐं खिते जे ॿियनि मुल्कनि हमला मुलतवी करण जी दरख़्वास्त कई आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते बयान में डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हमलनि खे रोकण फौरी मुआहदे सां मशरूत आहे। मुआहदे में हरमस वारो लंघ फौरी तौर खोलण शामिल हूंदो। ईरान जे एटमी खतरे जो ख़ात्मो शामिल हूंदो। इसराइल भी हमलो मुलतवी करण ते इत्तफ़ाक़ कयो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जा सऊदी ऐं तुर्क परॾेही वज़ीरनि सां राब्ता। अब्बास अराग़ची चयो आहे त अमरीका ऐं इसराइल जी कंहिं बि अॻराई जो फ़ैसिला तो जवाब ॾिनो वेंदो। अमरीका कंहिं बि एडवाइजर खां पासो करे अॻराई में इलाइक़ाई मुल्क भी शामिल थिया त सख़्त रद्दअमल ॾिसंदासीं। ईरानी परॾेही वज़ीर मूजिबि हिन फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां बि फ़ोन ते ॻाल्हि ॿोल कई। आज़ाद कश्मीर इलेक्शन जो ॿियो मरहलो मुज़फ्फराबाद डिवीज़न जे 9 ऐं मुहाजिरनि जी 12 सीटुनि ते वोटिंग पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण खां पोइ वोटनि जी ॻणप शुरू। मौसम जे ख़राब सूरतहाल ऐं पोलिंग जो सामान न पहुचण करे LA 27 मुज़फ्फराबाद ते पोलिंग मुलतवी कयो वियो। इलेक्शन कमिश्नर चयो आहे त कंहिं जे बि दबाव में न ईंदासीं, हर ॻाल्हि न मञी वेंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन पारां आज़ाद कश्मीर चूंडनि में कारकुन जे क़त्ल जी मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पहिरियां चौधरी लतीफ़ अकबर मथां हमलो कयो वियो ऐं पोइ कारकुन खे क़त्ल कयो। ॿिन्ही वाक़िअनि सां नवाज़ लीग जी नियत वाज़िह थी वई आहे। PP चेयरमैन चयो आहे त धांधली करे खटण सां अवाम जो एतमाद ख़त्म थी वेंदो। नवाज़ लीग गोली लठ ऐं ज़ोर ज़बरदस्ती सां कश्मीरी अवाम जे वोट ते दाड़ो हणी रही आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां आज़ाद कश्मीर इलेक्शन जे ॿिए मरहले जे शफ़ाफ़ियत ते बि ख़दशनि जो इज़हार। PP अॻवान नदीम अफ़ज़ल चंद चयो आहे त हिक पार्टी खे इक़्तिदार में आणण जी कोशिश थी रही आहे। पार्टी अंदर आज़ाद कश्मीर इलेक्शन जे ॿिए ऐं टे मरहले ते बाइकाट जी मज़बूती राय हुई। पार्टी क़यादत दानिशमंदाणो फ़ैसिलो कंदे बाइकाट खे रद्द कयो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नदीम अफ़ज़ल चंद चयो त केतिरनि ई तकनि में पोलिंग स्टाफ ऐं सामान पहुची नाहे सघियो। असांजे पोलिंग एजेंटनि खे पोलिंग बूथ मां ॿाहिरि कढियो वियो। अॼु 15 खां वधीक दरख़्वास्तूं दाख़िल करायूं आहिनि। जेकॾहिं शिकायतुनि जो असालो न थियो त इलेक्शन जा नतीजा बि का माना न रखंदा। चकवेझो कुर्सी बिरादरी जे बिंदरनि में पुराणे तकरार भड़की थियो। हिकु ॼणो क़त्ल, 3 ॼणा ज़ख़्मी। कच्छ जे इलाइक़े मंज़ूर शाह में जहिड़ो फायरिंग में कांडेरो कुर्सी मारिजी वियो। गोली लगड़ करे अल्ह वरायो असदुल्ला ऐं अल्ह धायो। कुर्सी सख़्त ज़ख़्मी, इंदरनि में छिकताण तेज़।